यतीम मासूम मरड़ी अल वसाई जे दाह ते दादो पुलिस सुजाग थी पई। पुलिस ला मदद ला पहुंची वई। चवंदा आहिनि त पुलिस सचाई ते अचे त खड़ खीर। थोड़ी देर में जोही जे 8 साला बारड़ी अल वसाई जी गुमशुदगी नंढे भाउ खे तलाश कंदे वीडियो वायरल थी वई। वायरल वीडियो ॾिसंदे ई जोही पुलिस गॾु थी ऐं ड्यूटी ऑफिसर सब इंस्पेक्टर एजाज अली चारण पुलिस मदद सां मासूम बारड़ी वटि पहुची वियो। पुलिस मासूम बारड़ी अल वसाई उन जा वारिस लापता मासूम बारड़ी जी तलाशी शुरू कई ऐं कुछ ही देर में गुमशुदा 3 साल अली वल्द नज़ीर बबर सही सलामत तलाश कयो वियो। ॿिए तरफ़ SSP दादू डॉक्टर समीला सुमरो जोही पुलिस जे हिन सुठे कदम ते शाबाश जा हुक्म जारी कया ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जो पिणु ऐलान कयो। अस्सलाम वालेकुम। जीअं त कुछ टाइम पहिरियां हिन नंढड़ी जी वीडियो वायरल थी, नंढड़ी जोही शहर जी आहे, फुलजी रोड जी। सो पोइ इन नंढड़े खे पुलिस वारनि हथु करे वरितो आहे। वधीक असां पुलिस वारनि खां तफ़सील वठंदासीं हे कीअं हिननि खे हथु आयो आहे। सारे नंढड़ो कीअं तव्हांखे हथु आयो? बस ही असांखे ईअं थियो त असांखे वीडियो वायरल थी हिनजी। वीडियो वायरल खां पोइ असां हिनजे फुलजी रोड असांखे हिन जा घर आहिनि फुलजी रोड सां। पोइ असां गश्त दौरान सर थी सी बाबा नाला क्या तेरा? मेरा अल्लाह वसाई। क्या मसला है? मेरा बेटा घूमते है। केरे क्या है? तबू का बच्चे अलग करे है। हाँ क्या नाला क्या? अली अली। ए के थी भाई? ए बिराए ए का वडा है नंढा है अली? ए का नंदा है। ए का नंढे किथे बैठे हो? फुलती रोड। हाँ किथे किथे गोले वैसे? यत्ता गोले कहते हैं नाक कहता है।